गुलशन इकबाल वेझो क़दीमी क़ब्रिस्तान में बरसात जो पानी दाख़िल थी वियो, जंहिं करे सवें क़ब्रूं मिसारजी वयूं। सचलगोड जे क़दीमी क़ब्रिस्तान में गटरनि ऐं बरसात जो पानी बीहण करे सवें क़ब्रूं मिसारजी वयूं। पाणीअ जी निकाली लाइ ज़िले काउंसिल ओभर, केएमसी ऐं यूनियन काउंसिल समेत कंहिं बि कख भञी बीड़ो नाहे कयो। क़ब्रिस्तान मां गटरनि ऐं बरसात जो गंदो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि शबीर राजपर, हारून जमाली, मंसूर खेमटे ऐं ॿियनि एहतिजाज बाद अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त क़ब्रिस्तान में प्यारा दफ़न थियल आहिनि, पर गटरनि जो गंदो पानी बीहण करे दुआ बि नथा घुरे सघूं। साईं नासिर शाह हिन खे जेको फंड मंज़ूर कयो उहो फंड काॾे वियो आहे साईं? हिते 4 सालनि जो मसइलो आहे, 5 सालनि जो मसइलो आहे साईं। अञा सुध हितां जो को नुमाइंदो न को हितां MPA MNA को चकर हाणे महरम जी अॼु 7 तारीख़ शाम लॻण वारी आहे। हर को पंहिंजे वॾड़नि ते अचे थो, गुल खयो ॿियो टियों, किथां साईं हिते हेॾो पाणी लॻो पियो अंदरि किथां ईंदा साईं? असांजो इहो मुतालबो आहे, अॼु जो मसइलो न आहे, काफ़ी सालनि खां वठी मसइलो आहे। बारिश जो पानी, गटरनि जो पानी, असांजा हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असां उन्हनि ते बार बार वियाऊं त बाबा क़ब्रिस्तान में हे मसइलो आहे, बारिश जो पानी अचे थो, गटरनि जो पानी अचे थो, त खुदारा जेरनि जो त तव्हां तदारक नथा कयो, मोलनि जो त तव्हां तदारक कयो। जी आहे त पहिरीं साल अॻिले साल बारिश पई न, अॻे साल बारिश पई हिते इंतज़ाम वारा आया हुआ, हिते पाणी कढी अचूं। असांजे मंज़ूर पैसा मथां मंज़ूर थी विया आहिनि पैसा, असां पाण था कमु कराईंदासीं ऐं रोड ही छाईंदा, जेको क़ब्रिस्तान आहे मिटी भराए मथे कंदा आया, पर साल हिकिड़ो डंपर मिटी लारायो आहे ऐं पाणी 2-4 ॾींहं पाणी कढी हलिया विया, वरी अॼु ताईं असां मुंहुं न ॾिठो। असां वस वारनि खे अपील कंदासीं त महिरबानी करे असांजे हिन प्यारनि जो जेको आहे क़ब्रूं ख़ाली कराए ॾियनि, त जीअं असां दुआ घुरण में असांखे आसानी थिए। एहतियात कंदड़ सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त सचलगोड जे क़ब्रिस्तान ऐं रोडनि तां पाणी निकाल कराए बेचैनी ख़तम कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।